दोस्तों आऊँ आहियां मुंहिंजो दोस्त वज़ीर बंदायो। अॼु असीं आहियूं हिल पार्क जेको कराची में हिकु पहाड़ी आहे गुलशन इक़बाल इलाइक़े में। उते हिकु पार्क ठहियल आहे जंहिंखे हिल पार्क चवंदा आहिनि ऐं तमामु पुराणी आहे ऐं हिते झूला वग़ैरह सभु कुझु आहिनि ॿारनि जे लाइ घुमण जे लाइ सुठी जॻह आहे। अचो त तव्हांखे घुमायूं था। अदा ये सॼो सिंधी पठान दोस्त अची वियो आहे। अधु कलाकु पूरो लेट आहे। हिते जेको जुर्मानो संगत विझे उहो सही आहे। ठीकु आहे। छा सिंधी संगत ॿुधाए न किथे आहे? हाणे हिते आहे हिल पार्क में। ही किथे आहे हिल पार्क? ये शाहरा फैसल जे हेठि पासे आहे। शाहरा फैसल जे साइड में गुलशन इक़बाल जे इलाइक़े में हिल पार्क आहे। दोस्तनि खे ॾेखारे दोस्तों ही झील आहे हिन जे अंदरि जंहिंमें ही बतकूं वग़ैरह छॾींदा आहिनि। तमामु ख़ूबसूरत आहे। जिंद बि पाणी तमामु घटि आहे पर उहो न त पाणी में थोरो ज़्यादा हूंदो आहे। दीवार जे बनिस्बत ॾिसो त केतिरो हेठि आहे पर पाणी जा थोरो मथे हूंदो आहे। अॼु हिन में पाणी घटि आहे ऐं ही बतकूं आहिनि जेको हिननि पाणी में छॾियल आहिनि हितां जे एंटरटेनमेंट लाइ ॿारनि जे लाइ। तमामु ख़ूबसूरत जेको आहे माना हिकु मंज़र आहे। टिकटॉकर बि हिते जाम मिलंदा तव्हांखे जेके पंहिंजे हिसाब सां घुमण बि ईंदा आहिनि ऐं इंजॉय करण ईंदा आहिनि। बहुत ही ज़्यादा खुशी महसूस हो रही है। अभी तो लोग कम है, जैसे जैसे लोगों को पता चल जाएगा वो आएंगे। लेकिन कुछ लोगों के यहाँ अफवाह ये भी थी कि कोर्ट ने नोटिस दिया है कि वहाँ से अंदर मस्जिदें वगैरह सब कुछ हटा दिए और वीडियो
जेकी हिल पार्क में सब खां मथे मथे ऊंचाई वारी जेकी जगह आहे उते हलूं था। अचो त तव्हांखे जो टिकटॉक ते मूड भी थियो आहे। अज हामिद ऐं मां हिकिड़ो बहितरीनु कॉन्टेंट कढी करे टिकटॉक में हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हीअ जॻह केतिरी वॾी आहे। पूरो कराची दोस्तों हिते काफ़ी दोस्त जेके आहिनि टिकटॉकर्स में हूंदा आहिनि जेके टिकटॉक ठाहींदा नी ऐं उन खां अलावा तमामु बहितरीनु हिते माना फ़ोटोग्राफी थींदी आहे। पूरे पाकिस्तान जा दोस्त ईंदा आहिनि। ऐं आमिद जुनेद त सदाईं फ़ोन ते आमिद छा हाल आहे? छो भला मायूस साईं? कीअं फील करे? अच्छा, भली जगह है ना? ॾाढो भली जगह है। खूबसूरत मंजर आहिनि ॾिस त। खूबसूरत मंजर आहे, खूबसूरत माण्हू आहे। तक़रीबन कराची जो कुछ हिस्सो जेको आहे हिते माण्हू आराम सां ॾिसी सघे थो। गुलशन इकबाल, शाहराह फैसल, तारिक रोड, उन खां अलावा ॿिया बि जेके भर पासे जा इलाइक़ा आहिनि उहे माण्हू आराम सां ॾिसी सघे थो। तमामु ख़ूबसूरत जगह आहे ऐं पिकनिक पॉइंट आहे हिकिड़ो जिते फैमिलीज़ वग़ैरह इंजॉय करणु ईंदियूं आहिनि। अॼु 28 तारीख़ ते पहिरियों ॾींहुं आहे हिते ओपन थियो आहे ऐं पार्क। ऐं तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था त आहिस्ते आहिस्ते माण्हू हिते अचनि पिया। मास का टाइम मास मास ही ॿियो अमर आहे जंहिंखे हाणे सिंधी सेखारणी आहे। ठीकु आहे न? हिन जो नालो जुनेद आहे ऐं हाणे हिनखे असां सिंधी ॻाल्हाए। अस्सलाम वालेकुम साईं छा हाल आहिनि बाबा? अॻियां ॻाल्हाए न। अदा ख़ुशि आहियो? तबियत सिहत ठीकु आहे? ख़ुशि आहे बाबा। किथे आहियूं हाणे? हिल पार्क सिंधी में ॻाल्हाए न। हिल पार्क आदा ही भाऊ सिंधी सिखी वियो हाणे हिल पार्क में आहे।
दोस्तों ये असांजो नंढड़ो स्टार आहे मॉडल छा नालो आहे हुनजो नाम क्या है आपका मोर्तजिल मोर्तजिल मुर्तदिस मोर्तजिस आपने ऐड किया है हाँ? कौन सा ऐड किया था इन्होंने नेस्ले का दोस्तों ये नंढड़ो स्टार आहे ये नंढड़ो स्टार हूंदो आहे नंढो जे वॾे ऐं हीअ ऐड कंदो आहे ऐं हिन नेस्ले जो जेको आहे हिन ऐड कयो उन खां पोइ हाणे हिन जी अञा महिनत हले थी हिन सां गॾु हीअ भाऊ ॾेखारे सघूं था हिन जो कैमरामैन पंहिंजो आहे ऐं हीअ असांखे दोस्त हिल पार्क ते मिलियो आहे हिन जी महिरबानी थैंक यू